नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त अव्हांखे मां अहम ख़बर खां आगाह कंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा तमामु सीनियर अॻुवान, सिंध असेंबली जा मेंबर, अॻूणे सूबाई वज़ीर नवाबज़ादा मीर नादर अली ख़ान मक्सी जे हुकुम ते जेको आहे त यूनियन काउंसिल जीअण ओभरे में जेको आहे त बरसाति जे मुतासिरीन में टेंट ऐं कंबल जेके से विराया विया आहिनि। नाज़रीन ॾिसूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जेको आहे त तिरंगी झंडे जे जेको आहे त नज़रे खे रखंदे जेको आहे त हमेशह ग़रीब मिसकिन माण्हुनि जी मदद कई आहे। अॼु असां अव्हांखे अपडेट कंदा हलूं त यूनियन काउंसिल जीअण अबड़ो तालको कंबर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻुवान नवाबज़ादा मीर नादर अली ख़ान मक्सी जे हुकुम ते डॉक्टर अब्दुल हफीज़ बरोई जेको आहे त ग़रीब मिसकिन अॻो जे माण्हुनि में बरसाति जे मुतासिर में जेको आहे त टेंट ऐं कंबल विराया। डॉक्टर अब्दुल हफीज़ बरोई